अस्सलाम वालेकुम दोस्तों। मोहब्बत कंदल जोड़े जी ॿी किस्त तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। जी हाँ, हिन किस्त में भी कुछ अजीब ऐं ग़रीब सिचुएशन आ। त काई छोकिरी मासी ॾे घुमण वई, पहिरियां उते रही, उन खां बाद में वापसि आई, वरी ॿीहर वई त उन खां घर कोन पियो लभे। कंहिं नौजवान हुनखे ॿुधायो मासी जे घर जो पतो, त हुनखे उन नौजवान सां मोहब्बत थी वई। बिल्कुलु उहो नौजवान ख़ुशनसीब कहिड़ो आहे, ही आहे उहो ख़ुशनसीब नौजवान जंहिंखे घर जे पते ॿुधाइण सां काई प्यार कंदड़ घरवारी मिली वई। सो मुबारकूं अवां सजणनि खे। ऐं बिल्कुलु हिननि जो ई लिखियलु आहे किसो, जेको मूं तव्हांखे तस्वीर जी शिकिल में ॾेखारियो आहे। ऐं माइट राज़ी न थिया आहिनि हिननि सां। इन खां पोइ हिननि प्यार जो पहिरणो करे छॾियो आहे ऐं तहफ़ुज़ जी अपील पिणु कई अथऊं। बिल्कुलु सो मां कोशिशि कंदो आहियां त जेके किसा उन्हनि जा पंहिंजा ई लिखियल आहिनि उहे तव्हां ताईं पहुचायां, पाण उन में कोई इंट्रस्ट न कयां। जी हा, उन खां पोइ हीअं पाण में मिली विया। सो मुबारक दोस्तों, किस्त नंबर 3 सां